डॉक्टर के गुजारिश है तो सोशल डिस्टेंस मेंटेन करना। मेहरबानी करें बेटा दोनों पार्लियामेंट मनते मेरा डाटो आवाज तीनों शफा बनाए परे जा मंदिर पान मंगला आवाज ऐनक होता बनाए मक्तल अंजे मितंजे भर में अची पड़ो कुछ जनाब वेठो कयामतन जी घड़ी बने जी आवाज ले आयो किताब वेठो वतन जे कोई वजूद में जण समुंड जो तूफान छुटी रहियो आहे वतन जे कोई वजूद में जण समुंड जो तूफान छुटी रहियो आहे उडण पिया आहिनि आवाज बेड़ा आवाज साहिल लुटी रहियो आहे पंजे अंदर कुंदन माता सवारी पादे रनाए लगा ममेना नख वाजा रखा बमेया रते रनाए आवाज वठू अंगन में आए दिसो ई मारो हथन में आए उन्हनि जो अजू अंगन में वञे असां जो प्रोग्राम हुजे जेके गिलगित में प्रोग्राम कंदो हू चवंदा हिन वटि माण्हू न हो हू सम्झनि नथा त ही माण्हू जेके आहिनि चंद माण्हू पर लखनि में हिननि ॿुधाए ही ॻाल्हाए सघनि था ही अॻुवाणी करे सघनि था छो ही पोइ लॻे साईं जीएमसी जा मोहतरम रसूल पलीअ साहिब जा ऐं शहीद पास राव साहिब जा लखनि किरोड़नि शदीद ज़ख़्मनि सही वञण खां पोइ बि केरु चयो अञा अॻिते असांजी मंज़िल परे आहे लेकिन असांजी मंज़िल असांजी आहे असांजी मंज़िल ज़रूरु लॻी असांजी मंज़िल ज़रूरु बेचारनि में आयो हथ मनो सां साथियो सभिनी खां पहिरीं ऐं आमर मुबारक बीआरएस जो मेंबर आहियां जेका आम आदमी पार्टी जी इंस्ट्रूमेंट हुई आहे ऐं उन्हनि जे टिकट भवन ते मां पंहिंजे साथी मिटा निमोर जो ऐं भरतलाल खे मुबारकबाद पेश कयां थो जिन आलीशान पूरी तश्कील ॾिनी उन्हनि सां गॾु सभिनी खां घुराईंदो आहियां जीअं असांखे ईमान मिले बाक़ी साथियो जीअं तव्हांखे ख़बर आहे अॼु असीं छो गॾु थिया आहियूं असांजे हेॾे थियण जो बुनियादी हिकिड़ी घुर आहे हा घुर कीअं आहे त असांखे असांजो दोस्त आहियूं असांजा तालीमी इदारा शागिर्द दुश्मन न शागिर्द दोस्त तालीमी दुश्मन न तालीमी दोस्त खपनि तहक़ीक़ी दुश्मन न तहक़ीक़ी दोस्त मां उनखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ी ॻाल्हि खे कढी ईंदी हो असांजे जेको कमु कयो आहिनि जेके बि तालीमी इदारा आहिनि उहे शागिर्द दुश्मन आहिनि उहे तालीमी दुश्मन आहिनि उहे तहक़ीक़ ऐं समाज जा दुश्मन आहिनि असांखे पंहिंजा दोस्त करणा आहिनि उहे कीअं कंदासीं उहे ईअं कंदासीं त असांखे शागिर्द यूनियन बहाल करणी आहे शागिर्द यूनियन बहाल न आहे त असांखे कहिड़ी भुगतणो पए थो असांखे इहो भोगना आहे कि असांजो कोई नुमाइंदो सिंडिकेट जो मेंबर न आहे हुते जेका पॉलिसी ठहे थी उहे इंसानियत जो संबंध टुटनि ऐं उस्तादनि जा जेके लवाज़ जूं पैदा करे थी जेके सोसाइटी में फ्लैट वठनि था कॉलोनी में फ्लैट वठनि था ऐं जूं पघारूं वधाइनि था शागिर्द बिगड़ंदो आहे शागिर्दनि जी नुमाइंदगी न आहे तो शागिर्दनि जे लाइ बहितर माहौल पैदा करण जे लाइ असां घणी चाहियूं सिर्फ़ु असां ई न सिंधी तक़रीबन हर शहर में पूरे पाकिस्तान में शागिर्द हाणे चले थो त बसि कयो
ये पिटाई दंड में भारत की उल्टी टक्कर, ये पिटाई दंड में भारत की उल्टी टक्कर, बेखबर पत्थर घणे साल संग पसार कयो उहे माण्हू जेके चवनि था त शागिर्दनि खे शासन में मिलणु खपे ऐं ॿुधाईंदो न त असां ज़मीर विकण वारी सॾु नथा कयूं जंहिंखे ज़मीर विकिणी उहो थोरी नौकिरी जो आसरो रखंदा हल्के रोड जो आसरो रखंदा न भुला उन्हनि जी उन्हनि सां असांजे ॿारनि जे लाइ मुंहिंजी माउ खे सूट ॾियण वारो रहियो आहे मुंहिंजो पुटु मुंहिंजो भाउ बि यूनिवर्सिटी में पढ़े उहो कीअं पढ़ंदो वो कीअं पढ़ंदो जॾहिं फीस 10,000 रुपए पैसा दी वो 30 वो 40 वो 50,000 थी रही है छा उनजो हक़ न आहे उहा पाण सोचनि जेके चवनि था शागिर्दनि खे शादी न करणु खपे छो न करणु खपे छा सरकार वञनि नियाणियूं असीं चाहियूं था त फ़क़ति तालीमी इदारा संस्थाऊं तालीम तालीम आहिनि कोन ते बगड़ वेठा आहिनि या जॾहिं असीं चऊं था त असांजूं नियाणियूं पढ़ने हलन अरे हम चओ त न और सही करे माहौल सही किथां थींदो असां पंहिंजे मथे में थो रहे त असां सां गॾिजी हलो तक़रीबन लोगन यादि कई आहे कि ॻाल्हि जेका आहे उहा आख़िर में कंदो हलां त इहो मञोसीं मुंहिंजो सम्झासीं क़ौमी गुलाम आहियूं मज़हबी गुलाम आहियूं सियासी गुलाम आहियूं समाजी गुलाम आहियूं पर असांजूं भेनरूं सिंधी गुलाम असांखे जेका बरतरी हासिल आहे कंहिं स्वामी केतिरा सारी पिणु थिया आहिनि हिकिड़ी नियाणी कोन्हे छो कोन्हे छा उनजो इहो हक़ कोन्हे त उनजे लाइ आवाज़ बुलंद करे त इहो जेको आहे असांखे पाण सां गॾु या सिंधी मुस्लिम जेका आहे उहा ख़तमु करणी आहे उन सां भरपूर नमूने सां मार्च जेका त जारी सारी आहे ऐं उहो जेके ऐवान में वेठल मुक़तदर कुवतूं आहिनि उहो उनखे ख़ौफ़ हिरास वारी नज़र सां ॾिसी रहिया आहिनि छो छाकाणि त जॾहिं ही जोधा जाॻिया आहिनि तॾहिं उन्हनि जा बुर्ज लुॾिया आहिनि असां हर उहो दस्तूर जेको ग़रीब जे ख़िलाफ़ आहे जेको शागिर्दनि जे ख़िलाफ़ आहे जेको महिनत कश मज़दूरनि ऐं हारियुनि जे ख़िलाफ़ आहे उनखे नथा मञूं उनखे रिजेक्ट कयूं था छो दोस्तो अॼु पूरी दुनिया में हुकूमत का असांजा इहे मुतालबात आहिनि त शागिर्द यूनियन
मच के जरूरत होती थी कि स्टूडेंट के रासा कर सके आज मुख्तलिफ इदारनि में छोरा था कया वञनि था स्टूडेंट्स असां उन्हें सॼे जेका ज़ुल्म जे खिलाफ़ आहियूं आख़िर में दोस्तों असां सभु मुतहद आहियूं पाकिस्तान जे सभिनी शहरनि में असां आज मार्च करे रहिया आहियूं इहो अलार्म ॾियूं था उनखे असां डेडलाइन ॾियूं था पुराना खे त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ए मेडिकल सां स्टडी में बहाली जा जेके बिल पास कया था चूंडूं करायूं असां चाहियूं था त चूंडनि जो शेड्यूल जारी कयो वञे शागिर्दनि खां जेके ज़ुल्म ख़तमु कया वञनि तंहिंखां पोइ न त असांजी जदोजहद अञा अॻिते वधंदी ऐं असीं जॾहिं हक़ खे नथो ॾिए इज़त सां नथो ॾिए त पोइ असां को बि ॼाणूं था त हक़ कीअं खसबा आहिनि असां पंहिंजा हक़ खसे वठंदासीं शागिर्द साथियो वॾेरा शाही जे निज़ाम में जेकॾहिं उमरकोट डिस्ट्रिक्ट में शागिर्द यूनियन जी बहाली ऐं शागिर्दनि जी बहाली ऐं शागिर्दनि जे हक़नि सां ॻाल्हायो वञे थो त इहा वॾी ॻाल्हि आहे मूंखे यादि आहे 2019 में असीं हैदराबाद में हुआसीं ऐं सुठे नमूने ईदी मल्हायोसीं पोइ कैंपस खां हैदर चौक प्रेस क्लब ते ऐं दिलि में हिकिड़ी आस हुई त उमरकोट में यादि थिए वॾो उमरकोट में छो न थिए मेरा यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी नम्स गांव सभु टॉपर वेठा आहिनि सभु उमरकोट जा पर उमरकोट में मेडिकल स्टोर वारो आवाज़ आहे उहो अॼु उमरकोट में ॾिठोसीं तव्हां सभिनी दोस्तनि जूं जदोजहद खे सलाम तो सुठो ॻाल्हाए न थोरो भारी ते वेंदुसि त स्टूडेंट यूनियन खे हिकिड़ो वॾा रहियो आहे उनखे जेके मुख़्तलिफ़ पार्टीज़ मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिन मुल्क में वॾो वॾा रहियो आहे पाकिस्तान जे हक़ में ऑल इंडिया मुस्लिम जेका यूनियन फेडरेशन जेका स्टूडेंट जी उन जो पाकिस्तान जे वजूद में वॾो वॾा रहियो आहे उन खां पोइ पाकिस्तान जी वजूद में आयो मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन जो वॾो वॾा रहे इहे नुमाइंदे उन खां पोइ ॿी नुमाइंदा स्टूडेंट यूनियन रही है उहा आहे नेशनल स्टूडेंट फेडरेशन उहा नेफ्ट जी वंगी 1968 में जॾहिं आयूब जी जेको डिक्टेटरशिप वारो दौर अचे थो उनखे तोड़ण में जेको आहे NSS जो वॾो किरदारु आहे उन खां पोइ शागिर्दनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमूं 1984 में जेको ज़िया जो दौर अचे थो ज़िया हिकिड़ो वॾो निज़ाम क़िस्म जो माण्हू हो उन का बि रोशन ख़्याली शइ कोन थी तस्लीम कई चाहे उहो प्रेस हुजे चाहे अदीब हुजनि चाहे दानिशवर हुजनि चाहे शागिर्द हुजनि 1984 खां पोइ मुकमल तौर ते शागिर्द यूनियन जी जेका आहे उन ते बैन लॻो रहियो पोइ आहिस्ते आहिस्ते तहरीक हलंदी वियूं नेठ हिकिड़ो लाहौर में आवाज़ उथियो उनखे सभिनी वोट ॾिनी ऐं 2019 में मुल्क जेको जेको शागिर्द यकजहती मार्च थिया ऐं सभिनी खे सुरायो उन खां पोइ स्टेट असांखे लाहौर पाक ठारायो उहो कहिड़ी सूरत में त 2019 में असांजी जदोजहद हुई शागिर्दनि सभिनी असांखे आवाज़ ॾिनो पर इलेक्शन कोन थी हर यूनिवर्सिटी में हिकिड़ो सिंडिकेट हूंदो आहे उहो सिंडिकेट ते फ़ैसिलो कंदो आहे यूनिवर्सिटी जे आइन जे हवाले सां यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द हुन जे हवाले सां उते जे मुलाज़िमनि जे हवाले सां उन आइन जो शागिर्द खे इलेक्शन कोन थी त असांजे सिंडिकेट में माण्हू थी विए हाणे यूनिवर्सिटी में त हज़ारे प्रॉब्लम आहिनि शागिर्दनि खे असां तव्हां सभु हूंदा इन कैंपस असां केतिरा असां मसइला फेस कयूं था न उते चेयर्स आहिनि फीसुनि जा मसइला पाणी जा मसइला इवन गर्ल्स खे हरास कयो वञे थो मार्किंग जे चक्कर में के त लाइक प्रोफेसरनि के तो हिकिड़ा रूट क़िस्म जा आहिनि सो उहे असांखे लवली पास कराइला ऐं इलेक्शन शागिर्दनि जी कोन थी हाणे ऐं इहो मुख़्तलिफ़ असांजो हुकूमती अमल हुजे तव्हां जॾहिं वञो इन कैंपस ते तव्हां पंहिंजी तनज़ीम सां सलाह ॾियो ऐं मौक़ूफ़ी रखण वारो इलेक्शन कराई वञे तव्हां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ईमेल ज़रिए ऐं इहो ॻाल्हि कंदुसि त हीउ टेक्निकल दौर आहे सभु शागिर्द गॾी करे हिकिड़ी ईमेल हिकु सुठे नमूने ठाहिनि उन ईमेल में शागिर्दनि जे हक़नि जे बारे में वॾा हुजे उहो तव्हां यूनाइटेड नेशन खे कयो ह्यूमन राइट्स वारनि खे कयो एमनेस्टी इंटरनेशनल वारनि खे कयो त उहा असांजे हक़नि ते ॻाल्हायो वञे असांजी इलेक्शन छो कोन थी कई वञे त इहो जदीद तरीक़ो आहे हा फिज़िकली बि असां जदोजहद कयूं ऐं असांजे रंग राज कई ऐं ॿी GST स्टूडेंट फेडरेशन हिकिड़ो वॾो नालो इहा जेका आहे मुंहिंजे 22 वर्षीय कोर्स हुयो पर दोस्तनि हिकु दफ़े उहो इख़्तिलाफ़ ॾेखारियो आहे असांखे सपोर्ट कोन कयो आहे यार मुंहिंजो कहिड़ो लॉजिक आहे त जंहिं वक़्तु लेफ्ट तव्हां सां गॾु सम्झे क़ौमी सवाल ते कराची में जेको बेटनि जे ख़िलाफ़ थिए थी त लेफ्ट भड़ा आहे जेकॾहिं डेम जे ख़िलाफ़ लेफ्ट ॻाल्हाईंदा त लेफ्ट भड़ा आहे पर जेकॾहिं शागिर्द यूनियन जे बारे लाइ लेफ्ट ॻाल्हाइण लाइ
ही पंजाब जो आवाज़ है ही लाहौर जो आवाज़ है इहो लॉजिक समझ में कोन थो अचे हिकु दफ़ो वरी हुन सभिनी स्टेट तां तव्हांजे मुल्क जी राय सां GST जे स्टूडेंट फेडरेशन वारनि खे चवणु चाहियां थो त असांजो साथ ॾियो हिकिड़े इंतिहाई पुरज़ोर जदोजहद है हिकिड़ो आउं सम्झां थो ख़ुशनसीब थी असांखे एक्सप्रेस करण जो हक़ मिले थो जेकॾहिं